बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहु नूरुस्समावाति वल अर्दि मसलु नूरिही कमिश्कातिन फीहा मिस्बाह अल-मिस्बाहु फी ज़ुजाजह अज़्ज़ुजाजतु कअन्नहा कौकबुन दुर्रिय्युन यूक़दु मिन शजरतिन मुबारकतिन ज़ैतूनतिन ला शर्क़िय्यतिन वला ग़र्बिय्यह यकादु ज़ैतुहा युज़ीअु वलौ लम तमससहु नार नूरुन अला नूर यहदिल्लाहु लिनूरिही मन यशाअु व यज़रिबुल्लाहुल अम्साल लिन्नासि वल्लाहु बिकुल्लि शैइन अलीम। फी बुयूतिन अज़िनल्लाहु अन तुरफ़अ व युज़्करा फ़ीहा इस्मुहु युसब्बिहु लहू फ़ीहा बिलग़ुदुव्वि वल आसाल रिजालुन ला तुल्हीहिम तिजारतुन वला बैउन अन ज़िक्रिल्लाहि व इक़ामिस्सलाति व ईताइज़ ज़कात यख़ाफ़ून यौमन ततक़ल्लबु फ़ीहिल क़ुलूब वल अबसार लियजज़ियहुमुल्लाहु अहसन मा अमिलू व यज़ीदहुम मिन फ़ज़लिहि वल्लाहु यर्ज़ुक़ु मन यशाअु बिग़ैरि हिसाब। वल्लज़ीन कफ़रू अअमालुहुम कसराबिन बिक़ीअतिन यहसबुहु ज़मआनु माअन हत्ता इज़ा जाअहु लम यजिदहु शैअन व वजदल्लाह इंदहु फ़वफ़्फ़ाहु हिसाबहु वल्लाहु सरीउल हिसाब। औ कज़ुलुमातिन फ़ी बहरिल लुज्जी यग़शाहु मौजुम मिन फ़ौक़िही सहाब ज़ुलुमातुन बअज़ुहा फ़ौक़ बअज़ इज़ा अख़रज यदहु लम यकद यराहा वमन लम यजअलिल्लाहु लहू नूरन फमा लहू मिन नूर। अलम तर अन्नल्लाह युसब्बिहु लहू मन फ़िस समावाति वल अर्ज़ि वत्तैरु साफ़्फ़ात कुल्लुन क़द अलिम सलातहु व तस्बीहहु वल्लाहु अलीमुम बिमा यफ़अलून। सदक़ल्लाहुल अज़ीम। अब सब सलात शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। इंतहाई इज्जत वारा मुसलमान भाइरों, अल्लाह सुब्हानहु व तआला हिन सजे कुरान मजीद में इंसान ज़ात जे लाइ हिदायत जा सबक ॾिना आहिनि। कुरान पढ़ण जो किताब आहे ऐं किताब जॾहिं पढ़बो त उन जो मज़मून ऐं मवाद माण्हूअ ॾांहुं मुंतकिल थींदो। ही किताब आहे जंहिंखे अल्लाह सुब्हानहु व तआला पंहिंजे नूर ऐं हिदायत जो किताब कोठियो आहे। हर शइ जे लाइ हिकिड़ी जगह हूंदी आहे। जॾहिं बानो खाधे पीते जी शइ इस्तेमाल कंदो त उन खे वात जे ज़रिए पेट ताईं पहुचाईंदो। जे कंहिंखे चवंदो त बाबा हे सुरमो अथई पाए त सराई बोड़े अखि में विझंदो। कंहिंखे काठी ॾींदोसि त बाबा हे ॾंदण अथई हे हणो, उहा ॾंदनि खे हणंदो। हर शइ पंहिंजी जाइ ते इस्तेमाल थींदी। पर जेकॾहिं माण्हू सियाणो न हूंदो, बेअकुल या चरियो हूंदो त पोइ उहो हिकिड़ी शइ ॿी जाइ ते इस्तेमाल कंदो। अल्लाह ताला असांखे अकुल जी दौलत सां हर नेमत ॾेई दुनिया जे हिन जहान में इज्जत वारो करे रहायो आहे।
ऐं इंसान में हीअ ख़ासियत रखियईं त मां जेकॾहिं पंहिंजो कलाम मोकिलींदुमि त उहो कलाम अल्लाह जो ज़मीन आसमान ऐं जबलनि न खयो, डिॼी विया। अल्लाह फरमाए त ठहियो तव्हां न खणो, मां इन कलाम जे लाइ ख़ासि मख़लूक थो पैदा कयां। ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान, अर्रहमान अल्लमल क़ुरान, ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान। रहमान खे क़ुरान जी तालीम ॾियणी ही पहिरियों पुछई इंसान जी इज़त जे लाइ। अल्लाह ताला खे हर शइ जो इल्म आहे। अबा हिन बोतल में पाणी साफ़ आहे कि न कसो आहे, पी ॾिसंदासीं त पोइ ख़बर पवंदी। कॾहिं कॾहिं कसो कांटो पाणी में हूंदो आहे, ग़लती में भरिजी वेंदो आहे हिननि खां। असांखे ॾिसण खां पोइ ख़बर पवे या न पवे, पर अल्लाह वहदहु ला शरीक लहू जी ज़ात एतिरे इल्म वारी आहे जो इल्म मा कान व इल्म मा सयकून, जेको थियो, जेको थिए थो ऐं जेको थींदो, सभ जो इल्म अल्लाह वटि हिकु जहिड़ो आहे। अल्लाह ॼाणे पियो त ज़मीन इहा अमानत न खणंदी, आसमान न खणंदो, जबल न खणंदा, इंसान ई खणंदो। पर इंसान जी अज़मत खे ॾेखारण जे लाइ अल्लाह फरमाए त तो उहा अमानत खणण जी हामी भरी आहे जेका ज़मीन न खणी सघे, जबल न खणी सघे, आसमान न खणी सघे। केॾो वॾो कमु आहे। इन में इंसान जी अज़मत जो अल्लाह ताला मुज़ाहिरो कयो आहे। मुक़ाबिलो थींदो आहे न मैदान ते, बुंड पियो आहे वॾो, अदा हे केरु खणंदो, पोइ असां जेके पहलवान हूंदा उहे अचे मुंहुं ॾींदा, पोइ ॿिया न खणी सघंदा, हिकिड़ो खणी वेंदो, चवंदो साईं हे पास थी वियो, हिन बुंड इहो गौरव खयो। अल्लाह फरमाए त मुंहिंजी अमानत हुई, जंहिंजो ॿार एॾो वॾो हुजो, मुंहिंजी वॾी मख़लूक नथी खणी सघे, उहो इंसान खयो। छो खयो अथई? अल्लाह सां फरमायो त इन जे लाइ मां इन खे इहो ॿार खयो आहे, खणायो आहे त इंसान जे हिन वजूद में आला क़िस्म जे इंसान बणजण जी सलाहियत बि आहे त हिकिड़े जे हेठि किरे त जानवर खां बि वधीक बुछड़ो थी सघे, जे मथे चढ़े त आला क़िस्म जो इंसान थींदो, पर जे हेठि किरे त जानवर खां बि किरी पवंदो। पोइ जॾहिं इंसान हिन अल्लाह जे क़ुरान खे सीने सां लॻाईंदो त इन हाज़ल क़ुरान यहदी लिल्लती हिय अक़वम, हे क़ुरान अहिड़ी सिधी वाट वठाईंदुसि जो वञी सिधो आला मक़ाम जे हीअं स्टेज ते पहुचे। दुनिया जो हे जहान दारुल अमल आहे। अबा हितां जेकॾहिं तव्हांजा ज़मींदार वॾेरा नवाब साहब 10-10 एकड़ ज़मीन ॾियनि, अदा हे 10 एकड़ 10 हिकिड़े 100 एकड़ जो ब्लॉक विरहाए 10 हिसा कनि, पोइ चवंदो बाबा हिन शहर में जेके हार पोइ कुड़मत कनि सुठी, 10 ॼणा असां खां हीअ ज़मीन वठनि, पोइ आबाद कनि, पोइ जॾहिं सुठी जंहिं आबाद कई त असां उनखे इनाम ॾींदासीं। हाणे ॿुधायो त अॼु पोख शुरू थी वई आहे। हाणे को ज़मीन थो ठाहे, को हर थो ॾे, को विजत पोखण जी कोशिश करे, को पाणी ठाहिण जी कोशिश थो करे। इहो नतीजो तॾहिं निकिरंदो जॾहिं फसल जो लाभ थींदो, अन्न अछो थींदो, जॾहिं बटाई थींदी, पोइ ख़बर पवंदी। अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाए त हे कुल इअमलू फसयरल्लाहु अमलकुम व रसूलुहु, बंदो तव्हांखे मां हे क़ुरान ॾिनो आहे ऐं क़ुरान में रहनुमाई, हिदायत, अमल जो तरीक़ो, इल्म जो तरीक़ो। इल्म छाजो? त पंहिंजे रब खे सुञाण त तुंहिंजो रब केरु आहे। असां माण्हू रब खे न सुञातो आहे। अबा कंहिं माण्हू खे उञ लॻी हुजे, कंहिं माण्हू खे बुख लॻी हुजे, पंहिंजे घर वेठो आहे, हिन मां असां हिते वेठा आहियूं, जेकॾहिं कंहिंखे उञ लॻे ज़ोर, हिते वॾो कूलर भरियो पियो आहे, पर पहिरियों नंबर आलीशान पाणीअ जो, जहिड़ो वणई ओड़ो पाणी पी। पोइ ॿुधाए त इन कूलर खे छॾे ॿाहिरि जो वतो थावा खाईंदा त पोइ हिननि ॿबरनि जे पाड़ में पाणी मिलंदो? हिते त कंडा मिलंदा, मिटी मिलंदी। मुमकिन आहे त पाणीअ जो काथे तोखे चमको नज़र अचे त उहो दुॿो हूंदो कारे पाणीअ जो। पोइ हाणे जेको माण्हू जो हे अछो पाणी छॾे ऐं दुॿे में किनो पाणी पीए, पोइ हिनखे बेअकुल चइबो कि अकुलमंद चइबो। रब सुब्हानहु व तआला
ख़ल्क़े ख़ुदा जे लाइ पंहिंजी रहमत जो दरवाज़ो खोले छॾियो। फरमाई त उदऊनी अस्तजिब लकुम, बाना मांखे सॾियो त मां जीव कयां, बाना तूं मांखे सॾु कर त मां जीव कयां। तूं परेशानी में हुज, तूं मजबूरी में हुज, तूं तकलीफ़ में हुज, तूं बुख में हुज, तूं ॾुख में हुज। युजीबुल मुज़्तर इज़ा दआह, अल्लाह तो मत आहे छा माखों सवा ॿियो जो तकलीफ़ में उनखे सॾु त हो तोखे जीव करे। सुवाल ई पैदा न आहे। घर तुंहिंजे में पाणीअ जो कूलर आलीशान भरियो पियो आहे ऐं तूं ॿाहिरि वतो दुबा ॻोल्हींदो। कंहिंखे बुख लॻे पंहिंजे घर में आलीशान खाधो तयारु पियो अथसि, उहो छॾे वते थो ॿाहिरि धिका था ॿ खाईंदो। इहो हाल थियो अथव मुस्लमान जो। अल्लाह पंहिंजे रहमत जा दर खोले छॾिया, दग खोले छॾिया। दुनिया जे कंहिं बि माण्हू में कमु पवंदी त को आहे को नाहे, को जागे थो, को निंड पियो आहे, को करे को न करे। अल्लाह सुब्हानो तआला जी तारीफ़ आहे त अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम, अल्लाह आहे ॿियो को कोन्हे। अल हय्य सदा ज़िंदा, अल क़य्यूम सदा दाइम ऐं क़ाइम, पूरी कायनात खे झलियो बीठो आहे। ला ताख़ुदहु सिनतुन वला नौम, निंड त छा पर हीअं ऊंघ कॾहिं पिनकी बि अल्लाह खे न अचे। माण्हू हिते वेंदा आहिनि पीरनि फ़क़ीरनि जे दर ते अबा, पोइ साईं पीर साहिब जो आस्थानो, पीर जो कुबो, पीर जी क़बर, जंहिं ते ॿिया माण्हू लटा खणी अचे रखनि से, वरी पीर जे लाइ घटा बि काहे अचनि, वरी पीर जे लाइ कुटीअ जो थाल बि खणी अचनि, वरी पीर जे मथां ॾीए ॿारण जे लाइ तेल ऐं वटे ऐं ठिकर बि वठी अचनि, पीर जे क़बर ते विझण जे लाइ पड़ बि उहे वठी अचनि। बाक़ी पीर छा कयो? उन त कुझु कोन कयो आहे। उन वीचारे खे त ॿिया सुम्हारे मथां मिटी विझी वियसि। पोइ ख़ुदा जा बाना जंहिंखे ॿियनि खॾ खोटरे सुम्हारे मिटी विधी, वरी ॿियनि मथां खणी क़बर पकी ॿधसि जेका सरासर अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुकुम मूजिब हराम आहे। वरी मथां खणी कुबो ॿधऊंसि जेको सरासर शिरक ऐं बिदअत आहे। इन खां पोइ वरी हिकिड़ो जेको लुचो लुफंग हुयो उन वरी खणी वियो, चढ़ो अचे ॿधो ॿाहिरि डंभर वॾी। पोइ हाणे साईं पीर जे लाइ को माण्हू आयो आहे हाजतमंद, उमेद आस खणी, पोइ पहिरियों उहो चढ़ो खड़काईंदो, जाग साईं जाग त मां अचां थो, मुंहिंजो कमु अथई। अड़े जेको निंड पियो आहे तुंहिंजे जाॻाइण सां थो जागे, तुंहिंजी काॾो ज़रूरत पूरी कंदो। जंहिंखे तुंहिंजे अचण जी ख़बर न आहे तुंहिंजे कम जी, उनखे ख़बर कीअं पवंदी? जेको निंड त आख़िर अदा मजबूरी आहे न। मां अर्ज़ु कया त हिते जलसे में वेठा आहियूं न, कंहिं माण्हू खे लाचार हूंदो आहे न, थकियल माण्हू हुजे ॾाढो, पोइ त हिते वाइज़ में बि निंड वठी वेंदसि। मजबूरी आहे न, तॾहिं थी वठे। शौक़ में निंड कंहिंखे ईंदी? मजबूरीअ खां निंड ईंदी। जेको सुतो पियो आहे त पोइ मजबूर आहे न, जेको मजबूर आहे त उहो हाजत रवा मुश्किल कुशा कानो थींदो। तुंहिंजो रब तोसां घर, वइज़ा सअलक इबादी अन्नी फइन्नी क़रीब। साईं हमरा हिकिड़ो हितां जो वेंदो अदे रहीम ख़ान जे ॻोठ जे पासे ॾे, ओॾे को फ़क़ीर आहे, मौज फ़क़ीर। को वरी ॿियो वेंदो काथे, वरी का हिकिड़ा खरिया फिरिया वरी ओॾे सिंध कलंदर ऐं पंहिंजो सेवण भिटाई ॾे। अल्लाह ताला थो फरमाए त मुंहिंजा बाना पुछनी त मां काथे आहियां, चएसि त इन्नी क़रीब, मां वेझो। साईं केतिरो वेझो? हिन झलमक्सी जे शहर में काथे ॻोल्हिया आहे? फरमाई त नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद। बाना तूं पंहिंजे घरों बि न निकिरजांइ, पंहिंजे दरों बि न निकिरजांइ, पंहिंजे मोहल्ले में न, तूं जिथे वेठो आहे उते पंहिंजे रब खे यादि करे। हीअ साह जी रग तोखे परे आहे, तुंहिंजो रब तोखे अञा वेझो आहे। हाणे हिते तुंहिंजो रब तोसां वेझो वेठो हुजे ऐं तूं वत वरी बाननि पाण जहिड़नि खे पंहिंजो ॻोल्हींदो ऐं उन्हनि जा चड़ा वॼाईंदो, खड़काईंदो ऐं उन्हनि खे रुश्वत बासींदो। नर ॾे त नर ॾियाए, पुटु ॾे त घटो ॾियाए। अड़े जेको घटे जो मोहताज आहे तोखे पुटु छो ॾींदो? जेको कुटीअ जे थाल जो मोहताज आहे तोखे पुटु छो ॾींदो? मोहताज कंहिंखे शइ ॾींदो आहे छा? अब फ़क़ीर पिनंदा आहिनि तव्हांजे शहर में? पोइ कंहिंखो टको, कंहिंखो रुपयो, कंहिंखो 8 कंहिंखो 5 कंहिंखो 10। पोइ तूं जो चएसि फ़क़ीर मूंखे 10 रुपया त ॾे, ॾींदुई? अड़े हो त पाण पिने थो, तोखे छो ॾे? ख़ुदा जा बाना हीअ ख़ल्क़ सॼी अल्लाह जे आॾो। या अय्युहन नास अंतुमुल फुक़रा इलल्लाह वल्लाहु हुवल गनीयुल हमीद। ओ ख़ल्क़, तव्हां सभु जो सभु अल्लाह जे दर जा फ़क़ीर आहियो, अल्लाह हिकिड़ो गनी आहे। हाणे ॿुधायो त जेके इहे
पीर इहे फ़क़ीर इहे नेक इहे सालिह या उहे बुछड़ा लुचा लुफंग माण्हू जेके ॿाहिरि वेठा आहिनि माण्हुनि खे खाइण जे लाइ त अचो त असां सभु कुझु ॾियूं जेको अलाह वटि न मिले उहो तव्हांखे असां ॾींदासीं इन्हनि खे पुछोनि त तव्हां माण्हू आहियो की न आहियो जे आहियो या अय्युहन्नास अंतुमुल फ़ुक़रा रब जो क़ुरान थो चवे त बंदो तव्हां सभु फ़क़ीर आहियो हाणे ॿुधाए त क़ुरान सचो की न इहो अमराव सचो जे इन खे तूं अमीर चवंदे त क़ुरान खे कूड़ो चई पोइ तूं पंहिंजो ईमान ॻोल्ह त ईमान काथो थो लभई मुंहिंजा दा तोखे पंहिंजो ईमान हथ करणो आहे तोखे पंहिंजे ईमान सां मज़बूत थी वेहणो आहे त तूं पंहिंजे रब खे सुञाण ऐं इहो इल्मु हिन क़ुरान मां मिलंदी अफ़सोस आहे मुस्लमान तुंहिंजी ज़िंदगीअ ते इहो इल्मु जेको तुंहिंजे ख़ालिक ऐं मालिक जे बारे में तोखे ओझल में रखी छॾियो अथई तो पाण खे तूं हिन अलाह जे क़ुरान खां पुछ न मां काॾो इल्मु आंदो मां को अम्मा जे पेट मां त कोन खणी आयुमि जेके क़ुरान शरीफ़ खे मां कोशिशि करे ॾिठो आहे जेको खोल पढ़ियो आहे उन मां इहो सबक़ु थो मिले त मां जेके अर्ज़ु कयो तव्हांखे आयतूं सभु क़ुरान ॿुधाए बाबा अलाह थो फरमाए त चवेनि त सॾु केरु ॿुधंदो आहे क़ुरान अलाह थो फरमाए अम्मा युजीबुल मुज़्तर इज़ा दाअ लाचार वारे खे सॾु केरु ॾींदो क़ुरान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां माण्हुनि पुछियो साईं रब वेझो आहे त होर ॾे ॻाल्हायूंसि जे परे आहे त लाउड वांगुरु दाहूं करे ॿुधायूंसि अलाह फरमायो त मुंहिंजा बाना पुछनि चवनि त मां वेझड़ो जे तूं ॾाढियां ॻाल्हाए तॾहिं बि ॿुधाए जे होरियां ॻाल्हाईंदे तॾहिं बि ॿुधाए पर रब फरमायो त तूं न ॻाल्हाए दिलि में रख तॾहिं मां ॿुधाए पोइ हाणे ॿुधाए फरमाए त मां त तोखे साह जे रग खां वेझो आहियां वरी फरमाए त इन अल्लाह यहूलु बैनल मर्इ व क़ल्बि बंदा हे तूं हे तुंहिंजी दिलि अब तुंहिंजे दिलि जूं ॻाल्हियूं तो वटि हूंदियूं आहिनि न तुंहिंजे दिलि जूं ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि कॾहिं कॾहिं कंहिंखे बि न ॿुधाईंदो आहे दोस्त खे बि न ॿुधाईंदे अबे खे बि न ॿुधाईंदे अमा खे बि न ॿुधाईंदे ज़ाल खे बि न ॿुधाईंदे पुट खे बि न ॿुधाईंदे धीउ खे बि दिलि में रखी वेठो आहे रब थो फरमाए त तुंहिंजी दिलि में तुंहिंजे विच में अलाह अथई अॻ में इहा ॻाल्हि रब वटि आहे पोइ तो वटि आहे हाणे अहिड़े वेझे रब खे छॾे ऐं माण्हू वते माण्हू ॿियनि जा ठिकर ठोकींदो इन खे मुशरिक चइबो आहे अज़ीज़ो असां मुशरिक तॾहिं था थियूं जॾहिं हिन अलाह जे क़ुरान खे असां छॾियो आहे मुंहिंजा भाइरो क़ुरान पढ़ो क़ुरान पढ़ायो हे मस्जिदियूं हे मदरसा क़ुरान पढ़ण पढ़ाइण जा लथा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो हिकिड़ो ज़मानो अहिड़ो ईंदो जो क़ुरान मजीद जा अखर बि तव्हांखे न लभंदा पोइ हिन वक़्तु माण्हू अरमान हीअं करे आङुरनि खे चक हणंदो पर चक में छा थींदो भाउ हिकिड़े माण्हू वक़्त ते मग़रिब जी निमाज़ न पढ़ी अॼु सांझी जी अलाह सभिनीनि खे बचाए बेनमाज़ी थियण खां पोइ हाणे जे आङुरनि खे चक हणे त इहा मग़रिब मोटंदी सांझी जी महिल मोटंदी जो निमाज़ वरी पढ़े जेका वई त वई ईअं जॾहिं माण्हू जी वक़्तु वियो हलियो पोइ जेको वणेसि सो करे जेकॾहिं हिन दुनिया जे जहान में इल्मु हासिल करे ऐं हिन पंहिंजी ज़िंदगीअ खे अलाह ताला जे बंदगीअ में रब जी मार्फत में ऐं हिन ख़ल्क़ ख़ुदा जे हक़नि में हे क़ुरान मजीद ॿिनि ॻाल्हियुनि जो आहे हिकिड़ो अलाह जी मार्फत तुंहिंजो रब छा आहे तुंहिंजो रब केरु आहे इन जो इल्मु ऐं ॿियो इल्मु इहो त तूं हिन पंहिंजे मख़लूक सां कीअं कंदे जॾहिं तूं रब जो इल्मु हासिल कंदे हो तुंहिंजो ख़ालिक ऐं मालिक आहे तूं सम्झंदे त तूं मख़लूक आहे जॾहिं तूं मख़लूक आहे त हे जेके सभु वेठा आहिनि इहे मख़लूक आहिनि ख़ालिक सभिनीनि जो केरु आहे हिकु अलाह जॾहिं अलाह सभिनीनि जो ख़ालिक आहे ऐं हीअ मख़लूक सभु हिक जी आहे अब हिकिड़े मालिक जूं ॿकरियूं चाहियूं असां ठीकु साईं ॿकरियूं हुजनि उन्हनि जूं 10 20 50 100 पोइ हाणे इहे 100 ॿकरियूं 100 रिढूं इन मालिक जूं आहिनि हिननि 100 मां कहिड़ीअ खे कोड़ो कंदे कहिड़ीअ खे प्यारो कंदे सभु हिकु जहिड़ियूं सभिनी जी ख़िदमत कबी सभिनी जो ख़्यालु कबो ईअं न आहे त 99 खे कुर्ब ॾिबो हिकिड़ी खे लठियूं हणबियूं छो इहे त सभु मालिक जूं हिकु जहिड़ियूं आहिनि पोइ जॾहिं तो वटि इल्मु अचे वियो अलाह जे तरफ़ां ऐं त अलाह ताला जे इल्म में तूं रब खे सुञाणंदे अलाह जे इल्म में हिन ख़ल्क़ खे सुञाणंदे त मां बि अलाह जी मख़लूक आहियां हे बि अलाह जी मख़लूक आहे जॾहिं सभु हिकु जहिड़ा आहियूं त पोइ ॿिए खे घटि छो चवां ॿिए खे गार छो ॾियां ॿिए जी बेइज़ती छो कयां ॿिए जो हक़ु छो खावां ॿिए जे नंग में छो ॾिसां छो जेकॾहिं हिन खे ॾिसां थो पियो मूंखे बि ॾिसी सघंदो मूंखे इहे बेवाजिबी वणंदियूं न वणंदियूं पोइ मां मूंखे न वणंदियूं त ॿिए सां छो कयां इहो इल्मु हिन अलाह जे क़ुरान में आहे ऐं माण्हू हिक ॿिए सां ज़ुल्म था कनि हक़ था खाइनि ज़्यादतियूं था कनि विढ़नि था जहिड़नि था खून था वहाइनि इहे सभु जो सभु अलाह ताला गुनाह करार न आहिनि व इबादुर रहमान लज़ीन यमशून अलल अर्द हौना फरमाए त मुंहिंजा भला बाना इहे अथई जेके ज़मीन ते हलंदा आहिनि त इहे लत बि ज़ोर सां न हणंदा आहिनि वइज़ा ख़ातबहुमुल जाहिलून क़ालू सलामा पर ॿियो को जहालत जो मुज़ाहिरो कंदो त हे सलामत वारी ॿोली ॻाल्हाईंदा वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुजदन व क़ियामा रातियूं ॾींहं इन्हनि जा अलाह ताला जे आॾे सजदे में गुज़रंदा आहिनि
चवंदा आहिनि त रब न सिर्फ़ अन अज़ाब जहन्नम इन अज़ाबहा कान गरामा, अल्लाह असांखे जहन्नम जो अज़ाब टारजा, इहो चटी आहे। वल्लज़ीन ला यदून मा अल्लाहि इलाहन आख़र, अल्लाह सां गॾु ॿिए कंहिंखे न पुकारींदा, चवंदा त न अल्लाह वहदहु ला इलाहा इल्लल्लाह। अथव इहो कलमो ज़िक्र यादि अबा, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ला इलाहा इल्लल्लाह माना को माबूद कोन्हे फ़क़त हिकु अल्लाह। जॾहिं तो ला चई त सॼी दुनिया खे ख़तम करे छॾी, हिकु अल्लाह जो वजूद तो तस्लीम कयो ऐं मञियो। पोइ हाणे ॿुधाए त इन सां गॾु कंहिंखे सम्झंदासीं, अल्लाह तो फरमाए मुंहिंजा बाना उहे अथई जेके ला यदून मा अल्लाहि इलाहन आख़र, कहीं बि ॿिए खे अल्लाह सां गॾु न मञींदा, चवंदा त न अल्लाह वहदहु ला शरीक लहु। वला यक़्तुलून अन-नफ़्स अल्लती हर्रम अल्लाहु इल्ला बिल-हक़, नाहक खून भी न कंदा, वला यज़नून ज़िना बदकारी भी न कंदा, वमन यफ़अल ज़ालिका यल्क़ा असामा, ऐं जेकॾहिं ईअं को कंदो त जहन्नम जी वादी में पवंदो। अल्लाह चवंदो मुंहिंजा सदोरा बाना ईअं थींदा अथव, इहो तॾहिं थींदो जॾहिं रब ताला जा हक़ सुञाणंदो। तंहिंजे करे अज़ीज़ो हे अल्लाह जो क़ुर पढ़ूं, ऐं नतीजो इहो आहे न अल्लाह ताला जे क़ुर जे पढ़ण जो इन खां पोइ माण्हूअ खे इल्मु अचे वेंदो। ऐं जॾहिं तो वटि क़ुर जो इल्मु आयो त इल्म खां पोइ अमल। अबा हिकिड़े माण्हू खे ख़बर न हुजे, बेख़बर माण्हू हूंदा आहिनि, ॿार हूंदा आहिनि, कॾहिं जानवर हूंदा आहिनि, बिजली जी तार किरी पई पोल मां हेठि अचे पई आहे रोड ते, पोइ बेख़बर माण्हू वीचारो आयो अचे तार में विचड़ियो, सड़ी वियो, मरी वियो। ढोर ढगो ईअं थींदो आहे न, रिढ बकरी वई वञी तार में विचड़ी, सड़ी वई, मरी वई, बेख़बर हो इन जे करे। अल्लाह ताला तो फरमाए जेकॾहिं बेख़बर हूंदो त इन खां ज़ुल्म ज़्यादतियूं थींदा, पर जॾहिं बाख़बर थी वेंदे त पोइ हर शइ खे तूं ॼाणंदे, तोखे ख़बर आहे त हे हलाल आहे, हलाल में हथु विझंदे, तोखे ख़बर आहे त हे हराम आहे, हराम खां दूर थींदे, तोखे ख़बर आहे त हे वापार आहे, इन में कमाए खाईंदे, तोखे ख़बर आहे त हे व्याज ऐं सूद आहे, इहो हराम आहे, इन खां परे थी, तोखे ख़बर आहे त हे वापार आहे, हिन में जेकॾहिं ताराज़ी आहे त मां इंसाफ़ सां तोरींदुसि, पर नबी सोनो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पार त करे वियो आहे त तोर करे त उट लॾिजांइ। हाणे वरी मुस्लमान गॾजनि था, कठ था थियनि मुस्लमाननि जा, हुननि जूं तंज़ीमूं थियूं जुड़नि, हुननि जा वॾा वॾा लखनि ऐं किरोड़नि जा वापारी था पाण में जमा थियनि, वरी उन्हनि जूं जेके इतिहाद आहिनि, उन्हनि जा सदर आहिनि, उन्हनि जा मेंबर आहिनि, उहे सभु गॾिजी था चवनि त असां जॾहिं वापार कंदासीं त वापार में असां कट कंदासीं। सारियुनि जो गाॾो भरे वापारी ॾे खणी वञ, तोड़ियईं त 100 मण सारी थी, 100 मण तुंहिंजी कणक थी, हाणे उन 100 मण मां वरी 100 किलो कटींदो, छो चईसीं मण ते किलो कटींदो मां, कट कंदो मां, 2 किलो कट कंदो मां। अल्लाह अकबर। माण्हू घणनि खे सेरनि जो नालो आहे? 40 किलो माना 1 मण। हाणे उनखे हे उन जो कटे ऐं कंदो 39 किलो, वठंदुसि 40 किलो, पर पैसनि ॾियण महिल चवंदो त इहो 39 किलो हिन। ॿुधाए त इहा अहिड़ी मुनाफ़िकी ठहे थी? जॾहिं तूं क़ुर पढ़ंदे न त क़ुर तोखे झलींदो त ॾाहो थी, ईअं न कर। वैलुल लिल मुतफ़िफ़ीन, अल्लाह तो फरमाए क़ुर में त वैल आहे खोट करण जे लाइ, अल्लज़ीन इज़ा इक्तालू अलन नास यस्तौफ़ून, जॾहिं वठंदा त छिके वठंदा, व इज़ा कालूहुम अव वज़नुहुम युख़्सिरून, ऐं जॾहिं हुननि खे ॾींदा त वरी खोटाए ॾींदा। अला यज़ुन्नु उलाइका अन्नहुम मबऊसून लियौमिन अज़ीम, इन्हनि खे नथा ॾिजनि त सुभाणे क़यामत में अल्लाह जे आॾो पेश थींदा, पोइ कहिड़ो जवाबु ॾींदा? इहो सेर किलो कट, पोइ इहे किला त मथे में लॻंदनि। अल्लाह शल असांखे सम्झ नसीब फरमाए। शैतान बुछड़ी सोचंदो रहे, पोइ वरी ॻाल्हियूं कंदा, पोइ उज़र कंदा, साईं खोट थी थिए, हीअं थो थिए, फिलाण थो थिए। ए जेका खोट थी थिए, जेको मां अर्ज़ु कयां बा, बाज़ार में हलूं कपिड़ो वठण, कपिड़ो क़िस्म क़िस्म थींदो न, अछो कपिड़ो हेड़ो, हिकिड़ो 100 रुपए वाल बि हूंदो, हिकिड़ो 200 वाल बि हूंदो, हिकिड़ो 300 वाल बि हूंदो। पोइ हाणे 100 ऐं 200 300 वारो हिकु करे वठोसि, 100 वारे खे 100 जो करे वठिबो, 200 वारे खे 200 जो वठिबो, 3 खे 3 वारो वठिबो। जेकॾहिं तो वटि हे अन्न खणी थो अचे, जे इन अन्न में पाणी आहे, इन में घिम आहे, इहो आलो आहे, इन जी जिन्स कसी आहे, त तूं उनजो अघु घटि चवेसि। पर जेकॾहिं जिन्स आला आहे त तूं हुनजो अघु हुनखे सही ऐं पूरो ॾे। तुंहिंजे कट करण जो, जंहिंजो सुठो आहे उनखे बि कट, जंहिंजो कसो आहे उनजो बि कट। इहो हराम था खाइनि, हराम था खाइनि, हराम था खाइनि। ऐं असांजा वरी खोड़ आबादगार भाइर बि अहिड़ा चरिया सादा, जो उहो कट वारो 5 रुपया मथे ॾींदो आहे। अबा खोखे में 40 बोतलूं पाणीअ जूं, इन में हिकिड़ो माण्हू असांखे हिकिड़ी बोतल कटे ॾे, इहा 50 रुपए जी बोतल। ठीकु साईं, 10 बोतलुनि जो खोखो आहे, 500 मिलंदो आहे।
ठीक साईं उन में हिकड़ी बोतल कढी ऐं असांखे ॾींदो 500 खां 10 रुपया घटि 490 में बोतल कार्टून ॾिनई खोखो तव्हां ख़ुशि थींदो त यार हे वापारी भलो आहे ॾिसे तो 10 रुपया रियायत कई इहो न सम्झो त 40 रुपया ॿिया बि मुंहिंजा कूड़े मथो टिकण करे वियो असां बेड़ा चरिया आहियूं मुस्लमान जो वरी अहिड़नि चरियनि वटि फाथा वेठा हूंदा आहियूं मुंहिंजा अदा जॾहिं तुंहिंजो सेर थो कटे त तुंहिंजे कणक जो सेर 100 रुपए जो आहे ऐं होॾो तोखे 50 रुपया वधाए थो ॾे हिकिड़े ॾिनुई तोखे 3000 रुपया अघु ॿिए ॾिनुई 3050 रुपया अघु हाणे 3000 वारो तोखो 40 किलो जा पूरा 40 किलो वठी ॾींदो ऐं जेको हो आहे तोखो 40 जे बजाए 41 किलो वठंदी पोइ होॾो 100 हणी तोखे 50 मोटे ॾींदी ॿुधाए त नफ़ो ॾिनई नुक़सान ॾिनई 50 कटे वतई न अटकल सां अब सेर जी रक़म 100 रुपयो आहे न जॾहिं सेर जो खई त तुंहिंजो 100 खणी वियो तोखे 50 वधाए ॾिनई वरी बि त तुंहिंजो 50 हणी वियो न तोखे तूं कीअं चरियो थियो आहे जो वरी ॿियड़नि चरियनि वटि वेठो तुंहिंजी सौदा करे चएसि बाबा मूंखे मुस्लमानी ईमानी सौदो सिधो करे ॾे न कट खे ॼाणा न सट खे ॼाणा सिधो कर जेको तौर ते मुंहिंजी अमानत सां दाणो खणंदे त अलाह वटि टंगबी न तूं दाणो खा न तूं पंहिंजो दाणो खाराए अल मोमिन ला यखदा वला युखदा मोमिन न ॿिए सां ठगी कंदो आहे न मोमिन सां ॿियो को ठगी कंदो आहे अल्लाह शाल असांखे सम्झ नसीब फरमाए अल्लाह ताला शाल असांखे अकुल नसीब फरमाए लालच ऐं असांखे इन्हनि दुनिया जे हिर्स ऐं हवस अंधो ऐं बुख करियो आहे साईं मोहम्मद इब्राहिम साहिब जन छा फरमायो ॿुधो न दुनिया जी हैसियत आहे छा आहे दुनिया इहा आहे न जेतिरी बि हुजे त असां छॾे वेंदासीं हिते अबा दुनियादार जेॾो बि हुजे जेॾा बि बंगला हुजनि जेॾियूं माड़ियूं हुजनि जेॾियूं मिल्कतूं हुजनि जेॾी औलाद हुजेसि जेॾियूं ज़मीनूं हुजनि ॿुधाए त मोए खां पोइ कब्रिस्तान में पूरबो की न बंगले में पूरबो पोइ दुनिया घणी कम आई या कम न ईंदी पोइ इन जे लाइ अलाह सां फिटाए इन सां अलाह जे क़ुर जी मुखालफ़त कर इन दुनिया जे करे तूं ख़ल्क़ ख़ुदा सां फिटाए अलाह जे निज़ाम जी मुखालफ़त कर पोइ त ईमान विञाईंदे अलाह शाला असांखे सम्झ नसीब फरमाए रब तो वण त बंदा मां तुंहिंजो हे वजूद क़ुर जे लाइ ख़ल्क़ियो त तूं इन वजूद खे क़ुर में जाइ ॾिजांइ फरमाए त हे क़ुर नूर अथई हे नूर अल्लाह जो यहदी बिहिल्लाह मन इत्तबा रिज़वानहु सुबुल सलाम हिन नूर सां अल्लाह उनखे हिदायत ॾींदो आहे जेको सलामती वारे रस्ते में हलणु चाहे पोइ इन नूर खे विहारण जे लाइ जेका तुंहिंजे वजूद में जाइ आहे हे आयतूं जेके सूरत नूर जूं मां पढ़ियूं आहिनि उन में अल्लाह तो ॿुधाए त अल्लाह नूर समावात वल अर्ज़ ज़मीन आसमान जो नूर अथई अल्लाह उन जे नूर जो मिसाल ईअं अथई क मिशकातिन फीहा मिसबाह जीअं जारो हुजे उन जारे में बत्ती पई हुजे असमें मिसबाह फी ज़ुजाज वरी बत्ती पियल हुजे शीशे में अब हे बत्ती छा में पियल आहिनि हे मथां जेके बत्तियूं थियूं ॿारनि हिन जे मथां छा चढ़ियल आहे शीशो चढ़ियल आहे न बल्ब ते शीशो हूंदो आहे हाणे खणी अछो शीशो कयो अथव प्लास्टिक वांगुरु आहे शीशो हे ॾिसो न पाणी बि शीशे में पियल आहे न ईअं बत्ती शीशे में पियल आहे फरमायूं त इन बत्तीअ जो मिसाल तुंहिंजो दिलि अथई जारो ऐं इन में अथई नूर ऐं ईमान बत्तीअ जे मथां वरी ॼण शीशो चढ़ियल आहे जंहिंखे मर मेर न लॻे ऐं रोशनी करे त ॿाहिरि निकिरे अज़ुजाजत कान्हा कौकुबुन दुरी इहो जेको बत्ती आहे उहा अहिड़ी चिमके थी ॼण सितारो थो चिमके वरी इन में अब पुराणे ज़माने में बत्तियुनि में तेल विझबो हो यादि अथव ॾीए में तेल विझी ॿारबो आहे न अलाह थो फरमाए त इहा बत्ती अहिड़ी सुहिणी जो उन में तेल पियल आहे पाक ज़ैतून जो तेल अहिड़ो जो तीली न ॾेसि त ॼण ईअं पई रोशनी ऐं नूर जूं लाटूं उन मां निकिरनि फरमाए त बरकत वारो ज़ैतून जो तेल न शर्की न गरबी अहिड़ो तेल सुहिणो आहे जो बिना बाहि जे ई पई रोशनी निकिरेसि नूर अला नूर नूर जे मथां नूर आहे हे अल्लाह जो क़ुर जॾहिं तुंहिंजे दिलि में हुजे त तुंहिंजी दिलि में नूर थींदो ओ अल्लाह तो पोइ तुंहिंजे इन दिलि खे ॿाहिरि ऐं बत्तीअ ॾियण जी ज़रूरत न आहे ईमान तुंहिंजे दिलि में आहे क़ुर जो नूर तुंहिंजे दिलि में आहे हाणे तोखे अहिड़ी रोशनी ॾींदो काथे धकु धिको न खाईंदे काथे हराम में न फासंदे काथे बेईमानी में न फासंदे काथे गुनाह में न फासंदे छो त तुंहिंजी दिलि में अल्लाह जे नूर जी बत्ती ॿरे थी पर जंहिंजी बत्ती विसियल हूंदी त मखे वांगुरु कॾहिं गंद ते पियो हूंदो कॾहिं सूद ते पियो हूंदो कॾहिं व्याज ते पियो हूंदो कॾहिं बेईमानी ते पियो हूंदो कॾहिं राग ते त कॾहिं गाने ते त कॾहिं मुर्दार गैरुल्लाह जे नाम जे भत ते हिन जे करे जो अंदर जी बत्ती विसियल अथसि स्कूटर खे बत्ती न हूंदी आहे हमराह वञी लॻंदो आहे काथे न काथे कॾहिं वण में कॾहिं गाॾीअ में कॾहिं पुल में कॾहिं कंहिं शइ में चो चइजे बत्ती कान ही अलाह सल असांजे दिलनि खे हिन क़ुर जे नूर जी बत्तीअ सां रोशन करे अदा पर इहो कीअं थींदो
हिन क़ुरान पढ़ण सां मुस्लमान हो हे मजलिसूं ऐं महफ़िलियूं इन जे लाइ अथव त तव्हांखे हीअ तरग़ीब ॾियारिजे त क़ुरान वारनि बचड़नि जी दिस्तारबंदी थी, तूं बि पंहिंजे बचनि खे क़ुरान पढ़ाए छो त तूं मुस्लमान आहे। ऐं ॿी हीअ पकी ॻाल्हि थई त तुंहिंजी असांजी मुस्लमानी हिन अलाह जे किताब क़ुरान सां बदल अथई। जे अॼु पंहिंजे बचनि खे क़ुरान पढ़ाईंदे त सुभाणे तुंहिंजा बचा मुस्लमान थींदई, पर जेकॾहिं क़ुरान न पढ़ाईंदे त पोइ ॿुधाए त बा बिना बिजलीअ जे हे बतियूं ॿरंदियूं, पोइ बिना क़ुरान जे तुंहिंजो बचो मुस्लमान कीअं थींदो? पोइ छा तूं पसंदि कंदे त तुंहिंजो बचो काफ़र थी वञे, तुंहिंजो बचो मुलहिद थी वञे, तुंहिंजो बचो बेदीन थी वञे, तुंहिंजो दहरियो थी वञे, अलाह जो इनकार करे, तुंहिंजो बचो वञी शैतान जो पूजारी थिए? पसंदि ईंदई मुस्लमान? न ईंदई त पोइ हीअ अहद ऐं अज़म करे छॾ त तूं पंहिंजे बचनि खे इंशाअल्लाह क़ुरान पढ़ाईंदे। मुंहिंजे ज़ुबान में इहे लफ़्ज़ वरनि नथा, ज़ुबान वरे नथी, पर लाचार चवणी थी पवे। जेकॾहिं क़ुरान खे तूं पुठी ॾींदे न, पोइ अलाह जो नूर पुठी ॾींदुई, पोइ ईमान जी उमेद न रखजांइ ॿारनि में, पोइ बेईमाननि जा टोला थींदई, पोइ ईमान वारो बचो न थींदुई। ऐं जे तुंहिंजा बच्चा ईमान वारा न थिया न, सुभाणे तोखे हितां गले खां टंगाए जहन्नम में हणाईंदो। पर जेकॾहिं बचनि खे क़ुरान पढ़ा, बचनि खे नूर ऐं ईमान ऐं हिदायत वारो कर, तूं पंहिंजी कोशिश कर, पोइ अलाह सुब्हानहू तआला थो फरमाए त जेको माण्हू कोशिश कंदो व अलैस लिल इंसान इल्ला मा सआ, बंदा तुंहिंजो कम आहे कोशिश, व अन सअयहु सौफ युरा, ऐं यकीन ॼाण त मां तुंहिंजी कोशिश जो नतीजो तोखे ॾेखारींदो। तूं हिम्मत कर, अलाह ताला तुंहिंजी कोशिश जो तोखे नतीजो ॾेखारींदो। अल्लाह ताला तो फरमाए त अल्लाह पंहिंजे नूर जे लाइ हिदायत कंदो आहे जंहिंखे चाहे, पर अल्लाह नूर जी हिदायत उनखे चवंदा जेको अल्लाह जे नूर खे चाहे। हाणे अॼु मुस्लमान पंहिंजे बचनि खे क़ुरान पढ़ाइण कोन था चाहिनि, पोइ इन्हनि खे नूर हिदायत छो मिलंदो? तंहिंजे करे अहिड़ो ख़्यालु हुजे त तौबा करे छॾ, पुटनि नयनि खे क़ुरान पढ़ा, पोइ इंशाअल्लाह पोइ तूं डॉक्टर करेनि, इंजीनियर करेनि, पर अॻ में मुस्लमान त करेनि न। अल्लाह तो फरमाए मुंहिंजा घर आहिनि जिन जी अल्लाह इजाज़त ॾिनी आहे त उनखे ठाहिजो। अल्हम्दुलिल्लाह मस्जिद ठाही अथव, रब हिन मस्जिद खे आबाद कंदो। अल्लाह ताला असां मुस्लमाननि जूं दिलियूं हिन सां मिलाईंदो, जो हिन मस्जिद में असां 5 ई वक़्त अचे आबाद थींदासीं। अल्लाह तो फरमाए जो अल्लाह जो नालो बुलंद कबो, सुबह शाम अचे हिन में निमाज़ूं पढ़बियूं। अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि हिन जी जमात जिन खे वापार तिजारत बि गाफ़िल न कंदो। हाणे माण्हू दुकान ते वेही थो रहे, हाणे धंधे ते वेही थो रहे, हाणे माण्हू उताक में वेठो आहे, हाणे साईं मोबाइल में वेठो त धूड़ पाए। मां धूड़ पाईंदुमि जेको निमाज़ नथो पढ़ण वञे न, छा बि करे भली क़ुरान पढ़े ऐं निमाज़ न पढ़ण अचे न, तॾहिं बि धूड़ पाती मोबाइल सां। हा, जॾहिं इहो ई क़ुरान थो चवई त हल मस्जिद में निमाज़ पढ़, ऐं जेको न पढ़े त पोइ अबा छा कमाई? हाणे मुस्लमान जो ॾींहं हर अतियूं था गुज़रनि, राति जो 1-1, 2-2, 3-3 बजे ताईं था मोबाइलियूं ॾिसनि नौजवान वेही, जंहिंमें रुगो ग़िलाज़त, गंदगी, बेहयाई, बुछलाई, कुफुर थो हुजे, ॿियो कुझु बि कोन थो हुजे। निमाज़ूं नथा पढ़नि, पोइ ॿुधाए तन खे कीअं मुस्लमान चऊं? तंहिंजे करे अज़ीज़ो निमाज़ जी पाबंदी कजे। अल्लाह तो फरमाए त मुंहिंजा अहिड़ा भला रबाना अथई जिन खे वापार तिजारत का बि शइ गाफ़िल न कंदी आहे। अल्लाह जे ज़िक्र रखूं, निमाज़ क़ाइमु करणु रखूं, ज़कात ॾियणु रखूं, छो त इहे क़यामत जे ॾींहं खां टिजंदा आहिनि, जिन ॾींहंनि में माण्हू जूं अखियूं बि फिरी वेंदियूं, दिलियूं बि ऊंधी थी वेंदियूं। उन ॾींहुं अल्लाह ताला बदिले जो ॾींहुं थो ठाहे, हर माण्हू खे बदिलो ॾींदो। जेको सुहिणो अमल कंदो अल्लाह उन खां अञा वधीक सुहिणो बदिलो ॾींदुसि, पर जेकॾहिं अमल सुहिणो न कंदो त पोइ त हड़ हल विञाईंदो पंहिंजी। अल्लाह तो बंदनि खे बदिलो ॾींदो, अल्लाह ज़ोर सुहिणो जेको कंदा ऐं वधाई ॾींदो पंहिंजे महिरबानी सां। अल्लाह जॾहिं ॾींदो आहे त पोइ बिना हिसाब जे ॾींदो आहे। पर असां हीअं त कयूं न, अल्लाह ॾे हथ त वधायूं न अल्लाह ताला ॾे। वल्लज़ीन कफ़रू, पर जिन क़ुरान खे पुठी ॾिनी, जिन निमाज़ खे पुठी ॾिनी, मस्जिद खे पुठी ॾिनी, बचनि खे क़ुरान जी तालीम न पढ़ायूं, पाण क़ुरान न पढ़ियूं, मोबाइल त 10-10, 15-15 कलाक ॾिसे थो, पर 5 मिंट क़ुरान खां कोन इन क़ुरान खे पुठी ॾिनी आहे। अल्लाह तो फरमाए जिन असांजे प्रोग्राम खे पुठी ॾिनी, कुफुर कयूं, इन्हनि जा अमल अथई जीअं रुञ। अबाए ॾिठो अथव पटु हूंदो आहे न मैदान मंझंदि जो गर्मीअ में, इन में हीअं पियो चमक नज़र ईंदी आहे ॼण पाणी आहे, पाणी न हूंदो आहे, कुझु बि न हूंदो आहे, उञारो माण्हू भॼंदो वञे न, का शइ न मिलंदसि। अल्लाह तो फरमाए त जेके माण्हू कुफुर था कनि, इन जा अमल ईअं अथई जीअं रुञ हूंदी आहे पट मैदान में। उञारो माण्हू परे खां सम्झंदो आहे त पाणी आहे, पर डुकंदो वेंदो त उते पाणी न हूंदो, जॾहिं हूंदो त कुझु बि न रहंदो। वजद अल्लाह इंदहु फवफ़ा हिसाब, पोइ अल्लाह तो फरमाए त जिथे वेंदो पहुचंदो, को किरंदो ॾिसंदो को कोन्हे, पर अल्लाह ताला उते हूंदो। रब तो फरमाए त पोइ मां तोखे हिसाब भरे ॾींदोमांइ। चङाई थई त बेहिसाब, ऐं जे बुराई थिए त जेतिरी बुराई ओतिरो बदिलो। अल्लाह तकिड़े हिसाब वारो आहे। ऐं रब ॿियो मिसाल थो ॿुधाए, फरमाए त जीअं ऊंदहि हुजे समुंड जी, अबा समुंड में तव्हां लही वञो न, अंदरि हलिया वञो त ऊंदहि थींदी आहे, घुप ऊंदहि, न बल्ब न बती न का शइ। वरी उते छोलियूं अचनि त छोली जो मथां अचे त वरी सितारा बि नज़र न अचनि राति जो, पोइ त ऊंदहि जे मथां ऊंदहि। अल्लाह तो फरमाए त वरी उनजे मथां ककर बि थी वञनि कारा, पोइ ऊंदहि जे मथां ऊंदहि, ऊंदहि जे मथां ऊंदहि।
अल्लाह तो फरमाए त माण्हू हथ कढे त न ॾिसे, पोइ जेकॾहिं अल्लाह जे नूर सां ताल्लुक़ न रखंदो, रब तो फरमाए त समुंड में वरी छोली मथां वरी वञेसि, वरी मथां कारा ककर बि हुजनिसि। पोइ हाणे ॿुधाए त हिते छा नज़र ईंदो? फरमाए त कुझु बि न। जे क़ुर दिलि में न हूंदो, रब तो हक़ नज़र न ईंदो। जीअं समुंड में इहो माण्हू ॿुॾी मरंदो आहे, हिन दुनिया जे जहान में जहालत जे जहूल में ईअं ॿुॾी मरी वेंदो। अल्लाह ताला असांखे भलाई नसीब फरमाए। तॾहिं अल्लाह तो फरमाए जंहिंखे अल्लाह ताला छॾे ॾींदो त पोइ उनखे का रोशनी ऐं नूर न मिलंदी। ॾिठी त अल्लाह सुभाणे ताला जी तारीफ़ था कनि, ज़मीन आसमान में सभु पखी बि कतारूं कयूं, पर झलियूं ऐं वेठा चोरे अल्लाह जी तारीफ़ था कनि। हर हिकु ॼाणे थो त उनजी तारीफ़ तस्बीह कहिड़ी करणी आहे। अल्लाह ताला माण्हुनि जे पूरे किरदार खे ॼाणे थो। इंसान जेकॾहिं भलाई कंदे तॾहिं बि अल्लाह तो ॼाणे, जे बुराई कंदे तॾहिं बि अल्लाह खां कोन थी लिकई। पोइ ॿुधाए त जेकॾहिं गुनाह करणो हुजई त अहिड़ी जाइ ते कदो कर जाते अल्लाह न ॾिसई। ॿुधाए त आहे जाइ अहिड़ी जाते अल्लाह न ॾिसई। पोइ गुनाह जी जाइ कहिड़ी आहे? दुआ आहे त रब सुभाणे ताला असांखे पंहिंजी सही मार्फत ऐं सुञाण नसीब फरमाए। अल्लाह असांखे पंहिंजे बचड़नि खे क़ुर पढ़ण पढ़ाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। जिन बचड़नि हे क़ुर मजीद पढ़ियो, जिन जूं दिस्तार बंदी थियूं, अल्लाह हिनखे क़ुर जो इल्मु नसीब फरमाए। अल्लाह असांजे न घुरंदोमांसि अकुलदार बुआ का समझदार बि आहे। तूं मोमिन नाहे छा? पोइ ॿिए ते एतबार एतिरो बि न कबो आहे। मां दुआ ई तुंहिंजे करे थो घुरां। हाणे ॿुधाए छो तंग थिए ख़ुदा जा बाना? माण्हू जी कैफ़ियत दुआ जी टोड़े ऐं बीही रहा, हाणे तो खटियो। इन्ना लिल्लाहि सलात शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन। मुंहिंजा रब पाक तूं असांजी हाल ते रहम कर। अल्लाह तूं असांखे हिदायत नसीब फरमाए। अरे छप चोरा, ए नालायक, बंद कर बंद कर ड्राहिया ख़ुदा जी कर मार पे भेण ज़लीलो तबाह करे छॾे थो असांखे। छा त शैतान भेण सां माण्हुनि तव्हांजे बचनि जे मथां अची करणु कयो। को काॾों थो अचे, को काॾों थो अचे, दुआ नथा घुरणु ॾियनि। बाबा हिनखे झलियो झलियो, पंहिंजे छरनि ऐं फरनि खे झलियो, हिननि मोबाइलुनि लानतुनि खां। ॿुधायो थो त सभिनी माण्हुनि जी हड़ कढी छॾी अथऊं। छा था सम्झो शैतान जी जंग? तव्हांजा बचा आहिनि ॿाहिरियां आहिनि, ईअं था मुस्लमाननि सां विढ़नि। ऐं पोइ जॾहिं तव्हां दुआ बि न घुरंदो, निमाज़ बि न पढ़ंदो, ॿुधायो त कहिड़ो हाल कंदा तव्हांजो? पहली कुझु ख़ुदा जो ख़ौफ़ कयो, हिननि मोबाइलुनि जे लानतुनि खे झलियो, तव्हांजी औलाद ऐं पुट न्याणियूं सभु तबाह थी विया अथव। जे बचाईंदो त बचंदव, जे न त ॿुॾी वेंदव। अल्लाह साईं तूं असांजे हाल ते रहम फरमाए। रब सुभाणे ताला तूं असांजे हाल ते रहम फरमाए। अल्लाह तूं शैतान जी हरकतुनि ऐं मुस्ख़रनि ऐं मुसीबतुनि खां असांखे बचाए। अल्लाह शैतान असांजे मथां चढ़ी विया। इस्तहवज़ अलैहिम शैतान फअनसाहुम ज़िक्र अल्लाह जो मिज़दाक़ बणिजी विया आहियूं। अल्लाह तूं असांखे इन शैतान जे चकर खां बचाए। अल्लाह तूं असांखे क़ुर ऐं सुन्नत नसीब फरमाए, निमाज़ नसीब फरमाए, ज़िक्र ऐं शुक्र नसीब फरमाए। अल्लाह सुभाणे ताला असांखे हक़ सच जे वाट ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह असांजे बीमारनि खे शफ़ा ॾे, रियो औलादनि खे सालिह औलाद ॾे, वफ़ात कयलनि जे क़बरुनि खे जन्नत जो बाग़ बणाए। अल्लाह आलम इस्लाम में फ़लस्तीन ते, शाम, इराक़, अफ़गान, पाकिस्तान ते, दुनिया में हंधि हंधि तां काफ़र मुस्लमाननि सां अज़ियतूं ऐं तकलीफ़ुनि जी भरमार था कनि। अल्लाह तूं असांजी मदद फरमाए। अल्लाह सुभाणे ताला असांजे दुश्मननि खे नेस्तो नाबूद तबाह बर्बाद फरमाए। रब असांजे मुल्क में अमन ऐं इस्तेहकाम नसीब फरमाए। अल्लाह असांखे हिदायत ऐं भलाई नसीब फरमाए। अल्लाह असांखे क़ुर जी तिलावत करण वारनि मुकर, ज़िक्र ऐं शुक्र करण वारनि मुकर, निमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन व क़िना अज़ाबन नार। व सल्लल्लाहु वसल्लम अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व